अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कमांडो पावर लाइव सचाई न्यूज़ स्टूडियो में असां मुखातिब आहियां। अॼु सुबुह मदीजी में हिकिड़ो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मदीजी लबे मेराण चौक ते जेको जूणे जा महलो आहे, उतां जो जेको जतोई आहे 25 साला वसीम वलद अब्दुसतार जतोई, उहो बिजली जो करंट लॻण सबबि वफ़ात करे वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो जेको वसीम नौजवान आहे मरहूम, इहो ॿुधाइनि था पिया त जेका जुणेजनि जी उताक आहे, वॾेरो इम्तियाज़ जुणे जो शौक़त वारनि जी उताक, उन्हनि जी उताक में वञण लाइ वियो त उते जेको आहे जीअं बिजली आई त उनजो जेको मोटर मां को करंट लॻो ऐं करंट लॻण सबबि उहो वफ़ात करे वियो। उन खां पोइ उनखे खणी आया अस्पताल मदीजी में, जिते जेको आहे डॉक्टरनि उन्हनि जे मौत जी तस्दीक कई ऐं उन खां पोइ वारस जेको आहे पंहिंजे प्यारे जो लाश डाले में खणाए घर वापसि विया। इन मौक़े ते मां तव्हांखे मुंहिंजो इन जेको विलाग करण जो या ॻाल्हाइण जो मक़सदु इहो आहे त हिते जेका वापडा वारनि जी जेका बदमाशगिरी आहे, उहा इंतिहाई अफ़सोसनाक ऐं हैरान कुन आहे। रोज़ बिजलीअ खे झटका ॾियनि था, सुबुह हुजे, शाम हुजे, राति हुजे, हिकु त 3 कलाक लोड शेडिंग आहे, उहा त उन्हनि जी आहे ई आहे। पर जेके 2 कलाक बिजली ॾियनि था, उन में घटि रोज़ाना बेसिस ते जेके 3-4 झटका ॾियनि था, इन सां कई इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हाणे त वरी हिननि बदमाशगिरी इहा बि शुरू कई आहे त मां तव्हांखे ॿुधायां त कंहिं बि क़िस्म जो को टाइम टेबल ई न आहे। तव्हां ॾिसो, जेकॾहिं सुबुह जो 8 बजे उन्हनि जो टाइम आहे त कॾहिं 7:30 बजे बिजली था ॾियनि, 7:45 था ॾियनि, कॾहिं 8:15 था ॾियनि। माना हिकिड़ी उन्हनि जी बदमाशगिरी को पुछण वारो ई कोन्हे। मां त चवां थो त सिधो सऊं जेकॾहिं शहरी हिमत कनि ऐं जतोई बिरादरी जा माण्हू हिमत कनि त इन नौजवान जे खून जी FIR वापडा वारनि ते, जेको लाइन सुपरिटेंडेंट आहे ऐं लाइनमैन आहे, स्टेशन मास्टर आहे, उन ते जेको आहे उहो उन ते FIR नॉमिनेट कटी वञे। ऐं जेकॾहिं शहरी हिमत न कंदा त पोइ ईअं ई माना जेको आहे इंसानी जानियूं ज़ाया थींदियूं रहंदियूं। वापडा वारनि खां को पुछण वारो कोन्हे, को धणी साईं कोन्हे। बिजली जॾहिं ॾियनि जॾहिं न ॾियनि, जॾहिं माना जीअं न को चुरको हुजे कंहिंखे। रोज़ हितां जा मदीजी शहर जा माण्हू उते कमारिया साहिब तां उते वेहनि था, कचहरियूं कनि था, पोइ ख़बर न आहे त अलाए कहिड़ियूं कचहरियूं था कनि। बाबा, तव्हां शहर जे मसइलनि ते कुझु गुफ़्तगू कयो। हितां जा माण्हू जेके वञनि था, मां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुमि त जेके तव्हां ख़ासि ज़ुल्फ़िकार ख़ान तां शाम जो कचहरियूं कयो था, त शहरी मसइला रोज़ खणी वञो न। रोज़ जेको तव्हांजे साम्हूं जेके शहर जा मसइला गुज़रनि था, जेके ॻाल्हियूं गुज़रनि थियूं, उहे उते डिस्कस कयो, बजाए इन जी जो भोग मज़ाक जेको आहे तो उन में तव्हां वक़्तु ज़ियान करे या मोटी अचो। उन जे नतीजे में तव्हांजी बि का अहमियत उते न रहंदी। तव्हां शहरनि जो दर्द खणी वञो, पंहिंजा दर्द खणी वञो, पंहिंजा मसइला उन्हनि जी, छो त हू मसरूफ़ हूंदा आहिनि। उन्हनि खे शहर जे आम नंढनि वॾनि मसइलनि जी ॼाण न हूंदी आहे। को मसइलो हाईलाइट थी वेंदो आहे त उन्हनि खे का ॼाण पइजी सघे थी। बहरहाल मां सम्झां थो पियो त शहरनि जी ज़िमेदारी बणिजे थी, जेके रोज़ ज़ुल्फ़िकार ख़ान तां मुलाक़ात कनि था या नजब ख़ान जे अॻियों पोयों पासनि में घुमनि था, उन्हनि जो फ़र्ज़ु बणिजे थो त उन्हनि खे हक़ आगाह कनि। त वापडा वारा यार 5 माण्हू वठी वापडा वारनि खे उते पादर हणी अचनि पिए, वापडा वारा सिधा थी वञनि। माना हिकिड़ी बिजली ॾियो था त ढंग सां त ॾियो न। हर 5 मिंटनि में झटको, हर 10 मिंटनि में झटको, उन खां पोइ उन झटकनि सां केॾो नुक़सानु थो थिए। इलेक्ट्रिशियन जूं शयूं सड़ी थी वञनि, माण्हुनि जूं फ्रिजूं, टीवियूं, वॾो क़ीमती सामान आहे, मोबाइलियूं आहिनि, वॾो लखनि जो जेको नुक़सानु थो थी वञे। गुरबत लॻी पई आहे, बेरोज़गारी लॻी पई आहे। माण्हू वॾी महिनत खां पोइ हिकिड़ो 5 रुपया कमाए का शइ वठी थो अचे, बिजली जे झटकनि सां केॾो इलेक्ट्रिशियन जूं शयूं सड़ी थी वञनि। उन सां गॾोगॾु वरी जेका इंसानी जानियूं ज़ाया थियूं थियनि, किरोड़नि जूं जानियूं जेके आहिनि, उहे केतिरा माण्हू जेका तव्हां काउंट थो कयो मदीजीअ में जेके बिजलीअ जे झटके ऐं करंट लॻण सबबि जेको आहे वफ़ात करे विया आहिनि। साईं मुनीर शाह वारा, साईं अमानुल्लाह चने साहिब वारा, साईं ॿिया माण्हू जेके रिटायर थी आया, उहो छा था कयो? शहर मां निकिरो बाबा, का NGO ठाहियो। साईं अमानुल्लाह शाह थोरी भेटाई वेलफेयर एसोसिएशन ठाहे वेही रहियो। साईं अमानुल्लाह चनो साहिब, साईं चन्ना वेलफेयर एसोसिएशन ठाही, उन वटि ठाही आहे हिकिड़ो प्लेटफॉर्म जेको आहे तो ठाहे, ख़ासि करे हितां जा जेके ब्यूरोक्रेट तबिके जा माण्हू आहिनि, जेके रिटायर थी आया आहिनि, उन्हनि खे खपे त शहर जे हवाले सां हिकिड़ी यूनियन ठाहियो ऐं जेके मेजर इशूज़ आहिनि शहर जा, उन्हनि खे जेको आहे तो हाईलाइट कयो, उन्हनि ते नोटिस वठो, उन्हनि ते ॻाल्हायो ऐं उन्हनि जे हल तरफ़ कुझु न कुझु सुजागी पैदा कयो। जेके नौजवान आहिनि, नंढी उमिरि जा माण्हू आहिनि, उन्हनि खे अहमियत न मिलंदी।
उनखां अलावा जेको आहे साफ़िन जो त कमु इहो आहे त इहो रोज़ु माना जेको आहे त पिया रोअंदा रड़ंदा रहंदा आहियूं। इहो असांजी हाणे आदत थी वई आहे। असांखे बि कोन था माण्हू सम्झनि त हेको चवंदा आहियूं त 5 रुपए ते कढूं था, कंहिं 5 रुपया न हूंदा आहिनि। माना इहो असांजो कॉन्सेप्ट जुड़ी वियो आहे साफ़िन जो। छो हाणे इहो आहे त जेको ब्यूरोक्रेट सिध जा माण्हू जेके रिटायर थी था अचो, घरनि में वेही छा था कयो, हूअं ई नफ़्सियाती मरीज़ बणिजी विया हो। ऐं घर में वेही वेही न घर में हलेव थी न ॿाहिरि थी हलेव, को कुझु निकिरो, कुझु को चङो कमु कयो त कुझु को उन सां गॾु तव्हांजी सिहत बि ठहंदी, तव्हांजो टाइम बि सुठो पास थींदो। इन सां हिकिड़ियूं गैदरिंग्स जो बि बहानो मिलंदो, हिक ॿिए सां जुड़ण जो, हिक ॿिए सां कचहरी करण जो बि मौक़ो मिलंदो। सो वरी उनखां पोइ जेको आहे मां तव्हांखे वॾे में वॾो अलमियो इहो ॿुधायां, वरी इस्पताल। हिते मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त मां त जॾहिं बि इस्पताल में को बि मरीज़ जेको लाश खणंदे ॾिठो आहे, या त डालनि ते, गॾागरनि ते, या जेको आहे त माल जा जेके डाला आहिनि उन्हनि ते, या लोडरनि ते। एम्बुलेंसियूं किथे आहिनि? मदई जी इस्पताल जी एम्बुलेंस ठुप कॾहिं माना फंक्शनल कंदे असां न ॾिठी आहे। हिन वक़्तु बि नौजवान जो लाश डाले ते खयूं, वारस जेको आहे त घर खणाईंदा वञनि। ॿिया हिकु इंसानु माना जेको आहे त सदमे में आहे, उन्हनि जा प्यारा ईअं अचानक विछड़ी था वञनि। उनखां पोइ उन्हनि खे का सहूलियत बि न मिले। इस्पताल जे अमले खे खपे त उन्हनि खे फौरी तौर ते माना हिकिड़ी जेको एम्बुलेंस मुहैया करे, उनखां पोइ उन्हनि खे बाइज़त तरीक़े सां घर ॾे तरफ़ जेको आहे हिकिड़ो लाश जो एहतराम थींदो आहे, उहो बि न। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त वरी हिते साईं ॾिसो सेवा जी एम्बुलेंस आहे, फलाणनि जी एम्बुलेंस आहे, ओॾो रज़ामंद बिरोही साहिबु एम्बुलेंस वठी पंहिंजे पेट्रोल ते बीहारे छॾी आहे। बाबा जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे पेट्रोल न पंहिंजे उताकनि में जेकॾहिं बीहारणियूं आहिनि एम्बुलेंसियूं, त पोइ ख़ुदा जे वास्ते एम्बुलेंस सर्विस नालो न रखो। पोइ इहो तव्हां पंहिंजी माना लिखो त रज़ामंद बिरोही एम्बुलेंस। होॾां जंहिं दीवान वरिती आहे त पंहिंजो दीवान पंहिंजो नालो लिखे अथव, ऐं मुंहिंजे पंहिंजे ज़ाती इस्तेमाल जी एम्बुलेंस आहे। माण्हुनि खे चओ था त तव्हां शऊरवंद ऐं सोशल कमु था कयूं, अलाह असांखे नवाज़ियो आहे त पोइ माना असां हाणे अवाम जी ख़िदमत करण था। अवाम जी ख़िदमत करणी अथव त इस्पताल में एम्बुलेंसियूं बीहारियो न। काई बि एमरजेंसी थींदी, कुझु बि थींदो त माण्हू ईंदो त इस्पताल ईंदो। पोइ उते जेकॾहिं कंहिंखे एम्बुलेंस जी ज़रूरत पवंदी त ज़ाहिर ॻाल्हि आहे एम्बुलेंस बीठी हूंदी त तव्हां एम्बुलेंस जी डिमांड कंदा। हाणे असांखे कहिड़ी ख़बर आहे त एम्बुलेंस जेको आहे त जेको आहे रज़ामंद बिरोही साहिब जे पेट्रोल ते हले, बीठी आहे हले न बीठी आहे। मक़सदु कहिड़ो आहे इन सेवा तंज़ीम ठाहिण जो? सेवा जो आख़िर किरदारु मदईजीअ में आहे कहिड़ो? कहिड़े क़िस्म जी तंज़ीम आहे? को कॾहिं इन्हनि जो को इजलास, को इन्हनि जो को मक़सदु मफ़हूम त हिन वक़्त ताईं मूंखे सम्झ में नथो अचे। सिर्फ़ु हिकिड़ी एम्बुलेंस जी असां सेवा ॾिसूं था, लिखियो पियो आहे। ऐं एम्बुलेंस खे कॾहिं बि तव्हां मदई जी इस्पताल में को लाश खणंदे, को बीमार खणंदे, या को अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ कंदे ॾिठो ई न आहे। मददी जा शहरी सदाईं दाऊं कुकूं कंदा था रहनि। अॼु बि इहो तव्हांजो ताज़ो मिसाल आहे त हीउ लाश जेको आहे लोडर ते माण्हू जेके आहिनि पंहिंजे प्यारे जो खयूं था वञनि। सवाल इहो थो पैदा थिए त मदई जी शहरी जिन एम्बुलेंसियूं वरितियूं आहिनि, अगरि तव्हां एम्बुलेंस शहरनि जे लाइ माना वरितियूं आहिनि त हिते मदई जी इस्पताल में बीहारियो। जेकॾहिं तव्हां शहरनि जे लाइ न वरितियूं आहिनि ऐं पंहिंजे ख़ानदान ऐं पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि रिश्तेदारनि जे लाइ वरितियूं आहिनि ऐं पंहिंजे लाइ वरितियूं आहिनि, त पोइ तव्हां भली पंहिंजे उताकुनि ऐं पंहिंजे पेट्रोलनि ते बीहारियो। पोइ असांखे कंहिं बि क़िस्म जो एतिराज़ कोन्हे को। न आहे त तव्हां बराए महिरबानी पंहिंजूं एम्बुलेंसियूं 24 कलाक मथे, एॾी सारी वॾी इस्पताल आहे, नंढी इस्पताल कोन्हे, कुताबिला था घुमनि। ईअं न आहे त जाइ कोन्हे का। ऐं जेकॾहिं तव्हांखे एॾो को माना शहरनि जो गर्ज़ु आहे, तव्हां करोड़पति आहियो, हिते हिकिड़ो पंहिंजी एम्बुलेंस जे लाइ नंढिड़ो कमिरो बि ठारायो, हुन में तव्हां सेव करे सघो था। को तव्हांखे रंड रोक ऐं मना कोन हूंदी। इन